मटियारी अगूणो डिस्ट्रिक्ट काउंसिल चेयरमैन ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी PS 57 जो नामज़द उम्मीदवार मखदूम फ़ख्र जमा मटियारी पहुंची। मटियारी जे मशहूर नुंहं ख्वां आशिक हुसैन मौलाई जी न्याणी दरबान अली आफ़ाक रज़ा जी भेण जी वफ़ात ते ताज़ियत करे गहरे दुख जो इज़हार कयो। इन मौके ते मखदूम फ़ख्र जमा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आऊं पार्टी जे चेयरमैन समेत आला क़यादत जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे टिकट ॾिनी। इंशाअल्लाह अवाम जी उम्मीदुनि ते पूरो लहंदसि। मूंखे उम्मीद आहे त अवाम असांजो साथ ॾींदी। इंशाअल्लाह पहिरीं वांगुरु हाणे बि अवाम जी ख़िदमत कंदुसि। हुन चयो त पहिरीं मुंहिंजी कोशिशि हूंदी त मटियारी जे नौजवाननि लाइ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाहियां। मटियारी जे नौजवाननि लाइ एक्टिविटीज़ ऐं खेॾण लाइ का जॻह नाहे। इंशाअल्लाह नौजवाननि लाइ सुठा सुठा प्रोजेक्ट आणींदासीं। हुन वधीक चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे मुल्क जियां मटियारी जा 3 तक क्लीन स्वीप कंदी। ॿिए तरफ़ मखदूम फ़ख्र जमा सैयद बद्र जमा शाह ख़लीक शाह जी वालदा ऐं उस्मान कच्छीअ जे इंतकालनि ते पहुची पिणु ताज़ियत कयूं। इन मौके ते साण सां गॾु पीर सैयद इर्तिज़ा शाह हाशमी, काज़ी इख़लास अहमद, ग़ुलाम अकबर भुट्टो ऐं ॿिया अॻवान मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।